सिंध बार एसोसिएशन पारां अदालती कार्रवाईनि जो बाइकॉट जारी आहे। सिंधु दरिया ते तकरारी केनालनि जी अदावत ख़िलाफ़ सिटी कोर्ट में वकीलनि पारां 5 ॾींहं बि धरणो हंयो वियो आहे। सिंध ऐं कराची बार एसोसिएशन पारां अदालती कार्रवाईनि जो बाइकॉट जारी आहे। सिंधु दरिया ते तकरारी केनालनि जी अदावत ख़िलाफ़ सिटी कोर्ट में वकीलनि पारां 5 ॾींहं बि धरणो जारी आहे। एम जिना रोड ते एहतिजाज सबबि ट्रैफ़िक रवानी मुतासिर थी वई। मलीर कोर्ट जे वकीलनि पारां हाईवे लिंक रोड ते 2 ॾींहंनि खां रोड बंदि करे एहतिजाज कयो पियो वञे। अदालती कार्रवाईनि जे बाइकॉट सबब सभी केस बग़ैर कार्रवाई जे मुलतवी कया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट में अदालती कार्रवाई दौरान वकीलनि जी तमामु घटि हाज़िरी रही, जॾहिं त केनालनि जी तामीर जो नोटिफिकेशन वापसि वठण ताईं एहतिजाज जारी रहंदो। कराची बार एसोसिएशन जो इहो चवणु आहे। सिंध ऐं कराची बार एसोसिएशन पारां अदालती कार्रवाईनि जो बाइकॉट जारी आहे। सिंधु दरिया ते तकरारी केनालनि जी अदावत ख़िलाफ़ सिटी कोर्ट में वकीलनि पारां 5 ॾींहं बि धरणो जारी आहे। एम जिना रोड ते एहतिजाज सबब ट्रैफ़िक रवानी मुतासिर थी आहे। मलीर कोर्ट जे वकीलनि पारां हाईवे लिंक रोड ते 2 ॾींहंनि खां रोड बंदि करे एहतिजाज कयो पियो वञे। अदालती कार्रवाईनि जे बाइकॉट सबब सभी केस बग़ैर कार्रवाई जे मुलतवी कया विया आहिनि।